अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे दोस्तों अहम मालूमात तव्हांखे ॾींदा हलूं। अॼु जेका सुभाणे राति क़िस्त ईंदी उन जी पूरी मालूमात अॼु तव्हांखे ॾींदासीं ऐं इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं सिजावल आख़िर ऐं मूंसां कहिड़ी क़िस्त में ज़ाहिर थींदा। इहो पूरी मालूमात इन नंढड़े वीडियो में ॾींदासीं दोस्तों। पहिरियां इन खे पूरो ॾिसो जी तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे उदासी टीवी यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक इन वीडियो के अॻिते ज़रूर शेयर कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेका हाणे क़िस्त सुभाणे राति ईंदी पहिरियों उन जी मालूमात ॾियूं। दोस्तों सुभाणे जी क़िस्त में को ख़ासि अहिड़ो धमाको कान थींदो ऐं जेको आहे लाला ऐं नवाब खान जो ठाह जूं ॻाल्हियूं हलंदियूं हिक ॿिए सां, इहे तव्हांखे पहिरियों ई ॿुधाए चुका आहियूं असां। ऐं मीर बि पंहिंजो मतिलबु भले सां हथु रखी जान छॾाए वेंदो ऐं जेको आहे पोइ नवाब खान जो रुख भावल खान ॾांहुं मटिजी वेंदो ऐं भावल खान खे कमज़ोर करण जे लाइ उनजे मथां तशदुद कंदो ऐं पंहिंजा इहे बिला इहो ओॾे छॾंदो भावल खान जे मथां, उन सां वेहण जी पूरी कोशिशि कंदो नवाब खान। ऐं तव्हांखे इहो ॿुधायूं त मूंसां कॾहिं ईंदो। दोस्तों काफ़ी क़िस्तनि ताईं मूंसां तव्हांखे नज़र न ईंदो ऐं इहा ई अफ़वाह हलंदी रहंदी मूंसां मरी चुको आहे ड्रामे में। ऐं इहे मूंसां ऐं सिजावल ठीकु आहे न, इहे काफ़ी क़िस्तनि खां पोइ ज़ाहिर थींदा, लेकिन मूंसां बिल्कुलु 100% असां तव्हांखे ॿुधायूं था ईंदो काफ़ी क़िस्तनि खां पोइ। सिजावल जी 50% जेको आहे न ॻाल्हि तव्हांखे असां यको ॿुधाईंदा था अचूं। 50% चांस आहिनि सिजावल जा उन खे ख़तमु ड्रामे में करे छॾंदा या उन खे आणींदा वरी ड्रामे में। अहम ड्रामो ताक़त तॾहिं आहे जॾहिं सिजावल ऐं मूंसां हुजनि। सिजावल ऐं मूंसां खां बग़ैर हीअ तकरार ड्रामो कंहिं कम जो ई न आहे। जिथे किथे इहे ई दोस्त कमेंट करे रहिया आहिनि, असां बि बिल्कुलु सम्झूं था, पर इहो राइटर जे हथ में आहे। राइटर छा थो करे हाणे ॾिसूं। राइटर जीअं ज़हर ज़िंदगी ड्रामे खे विञाए छॾियो, ॾिसूं हिन खे बि विञाईंदो या ठाहींदो। असांजी इहा दिलि जाए कयो तव्हां मूंसां मोड़ंदो। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा।